ईमान अल्लाह जी तरफ़ों तमामु वॾी नेमत आहे, अहिड़ी वॾी नेमत आहे जो उन जो असां दुनिया जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो तसवुरु नथा करे सघूं। छा अल्लाह तबारक व ताला असां तव्हांखे ईमान जे मथां रहाए, ईमान सां गॾोगॾु अल्लाह तबारक व ताला असांजे अक़ाइद खे बि दुरुस्त फरमाए। असां कोशिशि कयूं पंहिंजे ईमान खे सिखूं, अञा ईमान खे सिखण जी ज़रूरत आहे। ईअं न आहे त तूं कलमो पढ़ियो आहे, चाहे असांजा तबलीग जमात वारा ईंदा आहिनि करे करे ॻोठनि में मुस्लमाननि जन में, उहे छा चवंदा आहिनि माण्हू, तव्हांखे बि चयो हूंदो, ॿुधो हूंदो तव्हां, त हे असां ॾे तबलीग करणु अचनि था, काफ़रनि ॾे छो था वञनि? काफ़रनि ॾे बि वेंदा आहिनि, मतां तव्हांजी भुल हुजे, काफ़रनि ॾे बि वेंदा आहिनि, पर असां ॾे बि ईंदा आहिनि। छाजे लाइ? अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू बिल्लाह, ईमान वारनि खे, ए ईमान वारो तव्हां बि ईमान आणियो अल्लाह ते। ईमान त पीरों बि आंदो आहे, हाणे छा जो ईमान आणियो? माना ईमान खे सिखो, कलमे खे सिखो, ऐं इबादात खे सिखो, अल्लाह जे तौहीद खे सिखो, अक़ाइद खे सिखो। इहो थिए या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू बिल्लाह, जिते तबलीग जमात वारा अमल कनि पिया था। ईमान वारो वरी ईमान आणियो, वरी बार बार कलमो पढ़ो, वरी बार बार निमाज़ खे सिखो। जेकॾहिं ईअं कोई चवे थो त उन ते असांजी कावड़ आहे। असां मोमिन आहियूं, असांखे चवे थो कलमो पढ़, तंहिंजे करे असांखे बार बार कलमो पढ़णो पवंदो, सिर्फ़ु ज़ुबान सां न बल्कि कलमे जे मक़सद ऐं मफ़हूम खे सम्झणो पवंदो। उन खां पोइ ईमान खे सिखणो पवंदो, पंहिंजे अमाल खे सिखणो पवंदो, तॾहिं कामयाबी मिलंदी। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे छल रब तबारक व ताला दुनिया में रहाए, ईमान ते रहाए, जॾहिं वफ़ात अचे त ईमान ऐं इस्लाम ऐं क़ुर ते वफ़ात